समंदर बाबा अंदर अची सघूं था। हाणे आयो ई त हली आ। महिरबानी। ये राजू वाली करे आई। खुश होइए। बिस्मिल्लाह। दे वाह सामल खान हवाला मेरे खैर जा बाबा तोड़े बखैर असांजे बखैर हुजे बखैर बस बाबा इन जंडड़े मंडड़े टुंडड़े जी दुआ थी थे बच्चन में केच थींदे बाबा पुटन पोटन वारो थी थे हाणे अचूं असली ॻाल्हि ते चाहे त फ़ैसिलो थियो रेसा चाकर खान कयो चाकर खान मूंखे कयो ॾोही यार हुकुम कई त बाबा पंहिंजा बचड़ा वठी वञी सावल खान खां तॾो पखराए अचां बसि हाणे पंहिंजा बचड़ा वठी आयो आहे तुंहिंजे दर बाबा सभिनी ॾोहनि जी माफ़ी मिले बाबा गुनाहगार आहियां अलाह त बख़्शींदो पर हाणे तूं बि यार मूंखे बख़्शे छॾ ख़तम सावल खान इंसाननि खां थींदियूं आहिनि जानवरनि खां त कोन थींदियूं ख़तादार ॻोहदार दर लंघी आयो आहे मुंहिंजे हथ लॻी बसि हुंडा अक्सर थींदो ई आहे हिन जहान में त कुझु माण्हू ठोकर खाई मणी सुधरी वेंदा आहिनि पर वरी कुझु अहिड़ा निर्दया हूंदा आहिनि जेके ठोकरूं खाइण खां पोइ बि ॿ हथ अॻिते हूंदा आहिनि मजाल हिन जो का तौबा कनि या को अरकान सिख ॻाल्हि त साईं लख रुपए जी करे शायदि उन्हनि में मां बि हिकु हुजां ख़ैर हाणे रुंडा खाना इहो त मां तोखे मुंहं ते नथो चई सघां अदा ॻाल्हियूं त निबिरी वयूं आहिनि असां हली आया आहियूं चओ त पोती पेरनि ते न चाची गुनाहगार न कर रो पंहिंजे मथे थी रख चाची हक़ीक़त इहा आहे त मां उन्हनि मर्दनि मां न आहियां जेको कंहिं बि नंग जो मथो उघाड़ो करे हिन ॻोठ जे न राज जूं जेके न्याणियूं आहिनि से मुंहिंजो न्याणियूं तूं न्याणी हली आई तुंहिंजे लाइ लख इज़तूं बाक़ी हिकु ॻाल्हि जी पार थो हुजे सुभाणे ॿिए ॾींहं असां ईंदासीं छोकिरी जो निकाह जी वठी वेंदासीं तव्हां महिरबानी करे सुभाणे छोकिरी खे वनवाह में बीहारे छॾिजो बाक़ी अॻिते जी पारत मुंहिंजी घरवारी ऐं चाची तव्हां वटि ईंदियूं सुभाणे बाक़ी अॻिते जी पारत शेराला बाबा सां तव्हांखे गॾु वञणु घुर्जे हा किथे बाबा किन न करे ख़बर कान अथई हुनजी अदा अम्मा गॾु अथसि बाबा खे किन करणु कोन ॾींदी जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी आहे न त पंहिंजा फ़ैसिला पाण कयो तव्हां त सम्झदार आहियो तव्हां पंहिंजे पीउ जे चवण ते हलंदव त हू तव्हांखे सौ सिधो खॾुनि में उछलाईंदो यार मुराद बाबा चवंदो आहे उबती आहे अम्मा चवंदी आहे सुबती आहे हाणे छा सम्झूं बाबा चवे थो कारो अम्मा चवे थी अछो इन अछे कारे जे चक्कर में असांजी सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे सुणी तुंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो थी वियो आहे ऐं मूं ॿुधो आहे त तूं उन फ़ैसिले ते राज़ी न आहीं खून बाज जे चक्कर में जंहिं बि औरत जी शादी थिए थी ॿुधायो पोइ उहा राज़ी हूंदी तुंहिंजो ज़िम्मो मूं खयो आहे ते तोखे का बि तकलीफ़ न थींदी ऐं तोखे पंहिंजे घर अचण वञण जी पूरी इजाज़त हूंदी सावल वारा सुरीला आहिनि ऐं उहे तोते का बि सख़्ती न कंदा जेकॾहिं तोखे उते ज़रे बराबरि तकलीफ़ आई न उन जो ज़िम्मेवार मां हूंदुसि तोखे मूं ते भरोसो करे इहो निकाह करणो पवंदो बाबा हाणे थी वियासीं पाण में मिट अज़ीज़ हाणे मुंहिंजी जेका न्याणी आहे बाबा उहा तव्हांजी अमानत आहे जहिड़े टाइम ते बि अचो मुंहिंजी छोकिरीअ खे वेड़े वठी वञिजो अब्बा हाणे असांखे इजाज़त ॾियो तरसो चाची न्याणी असांजे दर ते हली आई ईअं ख़ाली हथे त कोन मोकिलींदासीं
अरे रे अती इहो न सोचिजांइ त न्याणी हिते खून भाउ में थी अचे त उन जे मथां ज़ुल्म थींदा। जहिड़ी तुंहिंजी न्याणी आहे तहिड़ी असांजी न्याणी आहे, असां पंहिंजी अखियुनि ते रखंदासूं, लेकिन सभिनी जी इज़त कंदी त। चाची असां मर्दनि जी दुश्मनी मर्दनि सां हूंदी आहे। चावल खान कॾहिं बि उहे पलांदनि न्याणियुनि सां नाहे कंदो। तव्हांजी न्याणी जॾहिं असांजे घर में आई त अलाह कंदो पंहिंजे घर खां वधीक हिते राजराणी थी रहंदी। हुनखे कंहिं शइ जी तकलीफ़ न हूंदी, ॼण पंहिंजी ॼाई आहे असांजी। चाची उम्मीद आहे त हिन पातल रहे जी तव्हां लॻे रखंदो ऐं असां सुभाणे अची छोकिरीअ खे वन वारींदासीं। असांखे को बि एतराज़ न हूंदो। दादी हाणे हलो त हलूं, घणी देरि थी वई आहे। सुठो थियो जो हिननि मां रहो बि निकितो। मोरी रन खे सुठो रहो घर में हुयो ई कोन। रूंडा न कर, जेकॾहिं हिनखे 10 लखनि वारी ॻाल्हि यादि अचे ॻाल्हि छेड़े विधई विझंदो ॻिचीअ में टोड़ो। हलो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।